आहे। सिंध सरकार का इजाज़त मिलण बाद एक कंपनी तरफां खीरथर नेशनल पार्क ते गरी मशीनरी ज़रिए खोटाई जारी आहे। सिंध सरकार खीरथर नेशनल पार्क ते खोटाई जी इजाज़त बाबति नोटिफिकेशन 29 सितंबर 2021 ते जारी कयो हो। नोटिफिकेशन में चयो वियो त वॾे वज़ीर पाकिस्तान ऑयल लिमिटेड खे सिंध वाइल्ड लाइफ प्रोटेक्शन एक्ट तहत खोटाई जी इजाज़त ॾिनी आहे। अपडेट न्यूज़ अवां सां शेयर करे रहिया आहियूं। सिंध में झंगली जीवत जी वाहिद पनाहगाह ऐं प्रोटेक्टेड एरिया करार ॾिनल खीरथर नेशनल पार्क ते खोटाई जो इंकिशाफ थियो आहे। तफ़सील मालूम कयूं था टाइम न्यूज़ कोटली जे रिपोर्टर आलम पालारी खां। आलम, छा अपडेट्स आहिनि अवां वटि इन बाबति? माफ़ कजो नाज़रीन, नूरियाबाद मां टाइम न्यूज़ जो रिपोर्टर आलम पालारी असां टेलीफोन लाइन ते आहे। आलम, छा अपडेट्स आहिनि इन बाबति? जी महताब, ही सिंध में जंगली जीवत की वाहिद पनाहगाह प्रोटेक्ट एरिया करार दिनल खीरथर नेशनल पार्क से बाखबर वर्जन खोटाई जो इंकशाफ किया। सिंध सरकार तरफा इजाजत मिलण बैद कंपनी तरफा जेका खीरथर नेशनल पार्क से गरी मशीनरी जरिए खोटाई जारी है। सिंध सरकार खीरथर नेशनल पार्क जो कोहिस्तान के जाबलू इलाक़न में तलके थाने बुलाखान में वाक़ है, उनकी खोटाई जो नोटिफिकेशन जारी थो 29 सितंबर 2021 ते जारी किया वियो। नोटिफिकेशन में यो चयो वियो त वॾे वज़ीर पाकिस्तान ऑयल लिमिटेड के सिंध वाइल्ड लाइफ प्रोटेक्शन एक्ट तहत खोटाई की इजाज़त ॾिनी वई आहे। अहिड़ी इजाज़त मिलण बैदि जेके हितां कोहिस्तान जूं सुजाण धुरियूं ऐं साञावंद माण्हुनि खीरथर जेको जबल आहे उनमें जेके जंगली जेके नायाब जानवर आहिनि उहे हुते मौजूदु आहिनि, उन्हनि जे तहफ़ुज़ लाइ के कानूनी क़दम न खया विया आहिनि, जंहिं सबबि इलाइक़े में जेके सुजाण धुरियूं आहिनि उहे उन खोटाई बाबति पंहिंजा ख़दशा ज़ाहिर करे रहिया आहिनि। होॾां ॿिए तरफ़ जेके कोहिस्तान जा जाबलू इलाइक़ा आहिनि उन्हनि में मुख़्तलिफ़ जेके सोसाइटियूं आहिनि उन्हनि तरफ़ां उहे गरी मशीनरीअ ज़रिए जेके मुख़्तलिफ़ सोसाइटियुनि जा नाला ॾेई उहे जबलनि खे टोड़े मरोड़े रहिया आहिनि। हेवी मशीनरीअ ज़रिए उते जेका खोटाई जो सिलसिलो काफ़ी अरसे खां हलंदड़ आहे, पर उन बाबति का बि जेका गवर्नमेंट जा इदारा आहिनि उन्हनि अञा ताईं तहरीक न वरितो आहे, जंहिं सबबि कोहिस्तान में जेका जंगली जीवत आहे उहा सख़्तु मुतासिर थी आहे। कोहिस्तान जे नूरियाबाद भरिसां सूरजाऊं जबल ऐं ॿिया जेके तारीख़ी जबल आहिनि उन्हनि में हिन वक़्तु बि मुख़्तलिफ़ जेके कंपनियूं आहिनि उहे पंहिंजूं सोसाइटियूं लॉन्च करे रहियूं आहिनि। वॾे तइदाद में जेके मैदानी इलाइक़ा बनाया पिया वञनि, जबलनि खे कटे तोड़े मरोड़े उते जेके जंगली जीवत आहे उहा सख़्तु मुतासिर थी आहे। जी महताब। आलम पालारी, कुछ अपडेट कजो, झंगली जीवत जेका आहे उनजी हीअ वाहिद प्रोटेक्टेड एरिया आहे सिंध में, जिते नायाब नस्ल जा झंगली जानवर जेके आहिनि उहे रहनि था, उन्हनि जी पनाहगाहूं आहिनि। का ॻाल्हि ॿोल थी आहे मुंहिंजी खीरथर नेशनल पार्क जी इंतिज़ामिया सां, उनजो कहिड़ो मौक़िफ़ अचे पियो इन खोटाई बाबति? जी महताब, असांजी जेका खीरथर नेशनल पार्क जे जेका खोटाई वारे मसइले ते मुख़्तलिफ़ माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल थी आहे, अञा ताईं उन्हनि पारां अहिड़ी का तस्दीक न कई वई आहे त का जेका हीअ खोटाई आहे उहा कहिड़ी जॻह ते थी रही आहे। छाजे करे त खीरथर जो जेको इलाइक़ो उहो वसी इलाइक़ो आहे, वॾे तइदाद में कोहिस्तान जे जबलनि में जेको हुनजो हुअणु मौजूदु आहे, पर जेका हिते जा रवासी आहिनि, जेके हिते जा वाइल्ड लाइफ खातो आहे, अञा ताईं उन्हनि अहिड़ी का तस्दीक न कई आहे, पर हितां जा जेके सुजाण धुरियूं आहिनि, जेके मुख़्तलिफ़ सियासी समाजी अॻुवान आहिनि, इन अमल ते सख़्तु लफ़्ज़नि में उन्हनि खे निदा करे रहिया आहिनि त जेके कोहिस्तान जी जंगली जीवत आहे जंहिंमें नायाब नस्ल जा सर आहिनि, गद ॿिया जेका जंगली जीवत आहे, गिदड़ आहे, लूमड़ आहे ऐं वॾे तइदाद में कोहिस्तान जे मुख़्तलिफ़ जबलनि में इहा जंगली जीवत हिन खोटाईअ खां पोइ मुतासिर थींदी। जी महताब। आलम पालारी, अवां टेलीफोन लाइन ते ई रहिजो। ही एक्सक्लूसिव फुटेज जेके आहिनि नाज़रीन मंज़र अवांखे टाइम न्यूज़ जी स्क्रीन ते ॾेखारियो पिया। खीरथर नेशनल पार्क जे अंदरि जा ही मंज़र आहिनि। हेवी मशीनरी अवां ॾिसी सघो पिया टाइम न्यूज़ जी स्क्रीन ते। इन हेवी मशीनरी जी मदद सां इहो जेको प्रोटेक्टेड एरिया करार ॾिनल आहे झंगली जीवत जे लाइ खीरथर नेशनल पार्क,
इन जे अंदरि इहा खोटाई कई पई वञे। नोटिफिकेशन जेको आहे उहो बि 2021 में जारी थी चुको आहे, जेको हाणे मंज़र आम ते आयो आहे। तक़रीबन 6 खां 7 महीना हिन नोटिफिकेशन खे जारी थी चुका आहिनि। सिंध हुकूमत जी इजाज़त सां इहो नोटिफिकेशन जारी थियो, जंहिंखां पोइ हिकु कंपनी पारां हेवी मशीनरी ज़रिए कीर्तन नेशनल पार्क जे अंदरि खोटाई जो सिलसिलो बि जारी आहे। हीउ जेको नोटिफिकेशन आहे उहो 29 सेप्टेंबर 2021 ते जारी कयो वियो हो। इन ते ॻाल्हि ॿोल कयूं था टाइम न्यूज़ कराची जो रिपोर्टर शाहिद बीरानी बि हिन वक़्तु असां सां टेलीफोन लाइन ते आहे। शाहिद, छा अपडेट्स आहिनि अव्हां वटि? 29 सेप्टेंबर ते ई नोटिफिकेशन जारी कयो वियो ऐं हिकु कंपनी खे इजाज़त ॾिनी वई कीर्तन नेशनल पार्क जे अंदरि खोटाई करण जी। जी बिल्कुलु महताब, सिंध हुकूमत कीरथर नेशनल पार्क में तेल ऐं गैस जी ॻोल्हा जे लाइ पाकिस्तान ऑयल फील्ड खे खोटाई जी इजाज़त ॾिनी वई आहे। 29 सेप्टेंबर 2021 ते वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी मंज़ूरी खां पोइ जारी कयल जेको इहो इजाज़तनामे वारो नोटिफिकेशन आहे, इहो 6 महीननि ताईं सिंध हुकूमत जे लाॻापियल जेको खातो आहे फॉरेस्ट डिपार्टमेंट उन पारां इहो नोटिफिकेशन ॻुझो जेको आहे रखियो वियो, जेको टाइम न्यूज़ इहो नोटिफिकेशन हथ कयो आहे। ॿेले खाते जी अख़्तियारनि पारां जारी कयल नोटिफिकेशन में खोटाई लाइ कानून जो बि हवालो ॾिनो वियो आहे। इन नोटिफिकेशन में इहो ॼाणायो वियो आहे त पाकिस्तान ऑयल एंड गैस फील्ड जेका आहे उहा सेक्शन 9(3) तहत जेको आहे सिंध वाइल्ड लाइफ प्रोटेक्शन प्रिजर्वेशन एंड मैनेजमेंट एक्ट 2020 तहत जेकी आहे दरियाफ़्त लाइ खोटाई करे सघे थी। सिंध सरकार पारां इहा जेको कीरथर नेशनल पार्क आहे इन में खोटाई जी बाज़ाब्ता तौर ते तेल ऐं गैस फील्ड खे जेको आहे इजाज़त ॾिनी वई आहे। सिंध हुकूमत पारां इहो इजाज़तनामो जेको आहे इहो 29 सेप्टेंबर 2021 ते जारी कयो वियो हो। वॾे वज़ीर जी मंज़ूरी खां पोइ इहो नोटिफिकेशन जारी कयो वियो, पर 29 सेप्टेंबर खां हिन वक़्तु ताईं यानी 6 महीननि खां वठी सिंध सरकार जो जेको लाॻापियल खातो आहे फॉरेस्ट डिपार्टमेंट उन इहो नोटिफिकेशन ॻुझो रखियो आहे। अहिड़ी इजाज़तनामो मिलण खां पोइ पाकिस्तान ऑयल एंड गैस फील्ड जी जेका हैवी मशीनरी आहे उहा बि कीरथर पार्क वारे इलाइक़े में पहुची वई आहे। सिंध हुकूमत सां बि इन हवाले सां नोटिफिकेशन बाबति हिकु राब्ते जी कोशिशि कई वई आहे, पर सिंध सरकार जो हिन वक़्तु ताईं को बि मौक़ुफ़ जेको आहे उहो साम्हूं न अची सघियो आहे। कीरथर नेशनल पार्क जेको आहे इहो झंगली जीवत जी हिफ़ाज़त जे लाइ जेको आहे इहो मुख़्तस थियल हुयो, पर उते सिंध हुकूमत नेशनल जेको पाकिस्तान ऑयल एंड गैस फील्ड जेकी आहे उनखे हिते खोटाई जी इजाज़त ॾिनी आहे। सिंध हुकूमत पारां जेको नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे उन नोटिफिकेशन में इहो वाज़े ॼाणायो वियो आहे त सिंध जे वॾे वज़ीर जी मंज़ूरी खां पोइ इहा इजाज़त ॾिनी पई वञे। उन में कानून जो बि हवालो ॾिनो वियो आहे ऐं उन नोटिफिकेशन में इहो वाज़े ॼाणायो वियो आहे त पाकिस्तान ऑयल एंड गैस फील्ड जेका आहे उहा दरियाफ़्त जे लाइ खोटाई वारो कमु करे सघे थी। जी शायद OGDCL जे हवाले सां ॿुधाइजो त ऑयल एंड गैस रेगुलेटरी अथॉरिटी जेका आहे इहा त वफ़ाक़ी हुकूमत जे दायरा इख़्तियार में अचे थी पई। पोइ छा वफ़ाक़ी हुकूमत का सिफ़ारिश कई हुई सिंध हुकूमत खे त अहिड़े क़िस्म जो नोटिफिकेशन जारी करे ऐं खोटाई जी इजाज़त ॾिनी वञे? जी महताब, सिंध हुकूमत सां इन हवाले सां राब्ते जी कोशिशि कई वई आहे, पर सिंध सरकार जो बाज़ाब्ता तौर ते को बि मौक़ुफ़ जेको आहे उहो साम्हूं न अची सघियो आहे। पर ॿेले खाते जी अख़्तियारनि पारां जेको इजाज़तनामे वारो नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे उन में वॾे वज़ीर जी मंज़ूरी जो जेको आहे उहो वाज़े ज़िक्र कयो वियो आहे। उन नोटिफिकेशन में इहो ॼाणायो वियो आहे त वॾे वज़ीर जी इजाज़त खां पोइ जेको आहे पाकिस्तान ऑयल फील्ड लिमिटेड जेका आहे उनखे सेक्शन 9(3) तहत जेको आहे सिंध वाइल्ड लाइफ प्रोटेक्शन मैनेजमेंट एक्ट 2020 जेको आहे उन तहत इन्हनि खे गैस ऐं तेल जेका फील्ड आहे उनखे दरियाफ़्त जे बुनियादनि ते खोटाई जी इजाज़त ॾिनी वई आहे। सिंध सरकार सां असां राब्ते जी कोशिशि कई आहे, फॉरेस्ट डिपार्टमेंट जे सेक्रेटरी ऐं ॿियनि लाॻापियल अख़्तियारनि सां बि राब्ते जी कोशिशि कई थी, पर उन्हनि जो हिन वक़्तु ताईं वाज़े मौक़ुफ़ जेको आहे उहो साम्हूं न अची सघियो आहे। जी ठीकु आहे शाहिद मीरानी, महिरबानी अव्हांजी तफ़सील ॿुधाइण जे लाइ। नज़र मंज़र अव्हांखे ॾेखारी पिया कीरथर नेशनल पार्क जे अंदरि जा मंज़र आहिनि जिते हेवी मशीनरी जे ज़रिए खोटाई कई पई वञे। ऑयल ऐं गैस जी ॻोल्हा जे लाइ इहा खोटाई कई पई वञे ऐं नोटिफिकेशन बाज़ाब्ता तौर सिंध हुकूमत पारां जारी कयो वियो, जंहिंखां पोइ हिकु कंपनी हेवी मशीनरी सां गॾु कीरथर नेशनल पार्क जे अंदरि खोटाई करे रही आहे। अव्हांखे ॿुधायूं त कीरथर नेशनल पार्क सिंध में वाहिद प्रोटेक्टेड एरिया आहे जिते नायाब नस्ल जा जेके झंगली जानवर आहिनि उहे हिते रहनि था पिया, उन्हनि जूं पनाह गाहूं आहिनि। इस्लामाबाद में खबर शामिल क्यों था। MKM वफ़द पीपल्स